हे वठो साईं पाणी। वे अल्लाह अकबर। भाई खेर सां गूंगे जी शादी थी वञे पोइ ही ॻोठ छॾणो पवंदो। वस जी सभु उम्मीदूं ऐं आसरा ख़तम थी चुका आहिनि। ॻोठनि जा ॻोठ लॾे विया। इहे असां ई त आहियूं जो एकड़ ॿेकड़ पंहिंजे पटनि ते वेठा आहियूं। बाक़ी त सभु जो सभु निकिरी विया। उन ॾींहुं बाज़ार खान बि इहा ई सलाह वठण आया हो। भाई वीचारो ॾाढो परेशान हो ऐं ॿियो ॿुधी त छा पियो चए पियो त खूहनि जा पाणी सुकी विया आहिनि, पर जंहिं खूह में थोरो पाणी बि आहे न उहो बि खारो थी वियो आहे। खूहनि जो पाणी खारो थी वियो आहे त पोइ बीमारियूं बि त पैदा थींदियूं। अलाह पंहिंजी पनाह में रखंदो। बाक़ी जेकॾहिं बीमारी अची वई न पोइ त शहर बि पहुची कोन सघंदासीं। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई त ढकड़ीअ खे शादीअ जी इजाज़त ई न ॾियो आहे, पहिरीं हितां निकिरण जी कयो आहे। जेकॾहिं माई ढकणी रोकण जी हुजे हा न त मां हुनखे रोके वठां। इहा माई ढकणी तोबा तोबा ज़ारी आहे, असली ज़ारी। इहा मुड़ण वारी आहे नको। हा भाई इहे 4 ॾींहं बि खेर सां गुज़री वेंदा। पोइ ॾींहं ॿ तयारी करे असां बि तकिड़ो निकिरी हलंदासीं। कंहिं तरफ़ निकिरणो आहे कुझु सोचियो अथई? न भाई सोचो त कुझु बि कोन्हे। शादी खां पोइ पाण में वेही सलाह कंदासीं त कहिड़े तरफ़ निकिरजे, जिते असांखे ख़ाली पट बि मिले ऐं माल लाइ चारो बि मिले। पर जेकॾहिं माल जो चारो ई न हूंदो न त पोइ त निकिरण मां को फ़ाइदो ई कोन्हे। मुजेरी केॾो न ॾुखियो आहे पंहिंजो पट छॾणु, ॾाढो ॾुखियो आहे। भितर भितर गॾु करे पंहिंजा अखीरा ठाहिया आहिनि। हिननि खे छॾे हलणु ॾाढो ॾुखियो आहे। हा भाई हितां निकिरण खां पोइ ही वेड़ा वीरान थी वेंदा। ही सभु जो सभु घर भुरी भुरी अची पट पवंदा। पर जान ऐं माल खां वधीक घर त न आहिनि न, उन जे करे ही घर छॾणा पवंदा। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।